बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्तों अस्सलाम वालेकुम। अवां क्या मेरे हुसैन अकेडमी ते खुश आमदी दोस्तों। अॼु असां जेको आहे द नाउन नंबर जे बारे में ऐं असां नाउन खे सिंगुलर खां प्लूरल में कीअं चेंज कंदा आहियूं उहो उनजे बारे में अॼु सिखंदासीं। सभ खां पहिरीं असां ॾिसो त द नाउन नंबर देयर आर टू टाइप्स ऑफ नाउन नंबर जे ॿ क़िस्म थींदा आहिनि, हिकु सिंगुलर नंबर ऐं ॿियो प्लूरल नंबर यानी अदद वाहिद ऐं अदद जम। सिंगुलर नंबर छा हूंदो आहे? अ नाउन दैट डिनोट वन पर्सन प्लेस हर थिंग, यानी का भी नाउन है वो एक जाके ज़ाहिर करे तो या एक अदद जगह के या एक अदद माण्हू के ज़ाहिर करे तो वो सिंगुलर नंबर चइबो। मिसाल तौर जीअं बॉय मतलब छोकिरो छोकिरी या ॿिली वग़ैरह मतलब हिकु शइ खे ज़ाहिर कंदो त उनखे असां सिंगुलर नंबर चवंदासीं। उनखां पोइ अचे थो पियो प्लूरल नंबर। अ नाउन दैट डिनोट्स मोर देन वन पर्सन प्लेस आर थिंग इज़ नोन एज प्लूरल नंबर, यानी हिक खां वधीक को भी अदद आहे उहो हिक खां वधीक ज़ाहिर करे थो पियो त उनखे यानी अदद जम यानी प्लूरल अदद चवंदासीं। मिसाल तौर बॉयज़ यानी छोकिरा, कैट्स यानी ॿिलियूं, एग्स यानी आना, फ्लेक्स यानी अंडा। तिन्हनि में मतलब छा आहे ज़्यादा अदद यानी हिक खां वधीक अदद ज़ाहिर थी रहिया आहिनि उन मतलब त इहो प्लूरल नंबर चइबो। ऐं उनखां पोइ असांजो हुते अचे थो पियो टॉपिक काउंटेबल नाउन ऐं नॉन काउंटेबल नाउन। यानी काउंटेबल नाउन असांजो द नाउन विच कैन बी ईज़ली काउंटेड, यानी उहो नाउन जेको असां ईज़ी तरीक़े सां छा करे सघूं, काउंट करे सघूं, गणप करे सघूं, उनखे असां चवंदा आहियूं मतलब काउंटेबल नाउन। मिसाल तौर जीअं एग्स, चेयर्स वग़ैरह इहे छा आहिनि काउंटेबल नाउन आहिनि जंहिंखे असां ॻणे सघूं था पिया दोस्तों। त उनखां पोइ अचे थो नॉन काउंटेबल नाउन मतलब द नाउन विच वी कैन नॉट काउंटेड बट ओनली मेयर दैट इज़ सेड टू बी नॉन काउंटेबल, मतलब उहो नाउन जेके असां ॻणे न सघूं पर सिर्फ़ु उन्हनि जी मयर करे सघूं, उन्हनि सिर्फ़ु माप परहेज़ करे सघूं त उन्हनि खे असां नॉन काउंटेबल यानी असां जेके ॻणे नथा सघूं उहो नॉन काउंटेबल नाउन चइबो। मिसाल तौर जीअं खीर, टी ऐं शुगर, खंड वग़ैरह छा आहे माप त करे सघूं था पिया पर इन्हनि खे असां ॻणे नथा सघूं। उनखां पोइ अचे थो त असां मतिलबु कहिड़नि तरीक़नि सां जेको आहे सिंगुलर नाउन खे प्लूरल में जेको चेंज कंदा आहियूं उहे कहिड़ी वर्डियूं आहिनि अचो त उहे पढ़ूं। त उनखां पहिरीं आहे सभ खां पहिरीं आहे रूल त इस द सिंगुलर नाउन आर जनरली मेड प्लूरल बाय एडिशन ऑफ एस। आम तौर ते असां कुझु सिंगुलर नाउन सां एस लॻाइण सां उन्हनि जो प्लूरल ठाहे वठंदा आहियूं, जीअं काउ, कॉज़, फैन, फैंस, इन्हनि आम तौर ते। ऐं उनखां ॿियो रूल जेको अचे थो पियो उहो आहे द ई एस रूल। ऐं ई एस रूल जो बारे में पढ़ंदासीं। इफ़ नाउन एंड्स, जेकॾहिं को बि असांजो नाउन आहे उनजी एंड थिए थी पई कहिड़े लेटर सां, एस सां, एस सां, सी एच सां और एक्स सां, त उनजी ई एस जेको आहे लास्ट में यानी असां जेको आहे उनजी असां प्लूरल उनखे ठाहे सघूं था पिया। जीअं बस, इनजी बस नाउन जेको आहे इनजी एस लेटर ते एंड थिए थी पई त असां ई एस यूज़ करे इनजी ठाहे सघूं था पिया प्लूरल। जीअं क्लास, वॉचेस, बुक्स, इन जे असां जेको आहे ई एस हणण सां जेको आहे प्लूरल ठाहे सघूं था पिया। ऐं उनखां पोइ असांजो टियों नंबर रूल अचे थो पियो द कॉन्स्टेंट वाई रूल। वेन अ सिंगुलर नाउन एंड्स इन कॉन्स्टेंट बिफोर वाई, मतलब को बि सिंगुलर नाउन आहे सिंगुलर नाउन जी जेकॾहिं वाई खां पहिरियां उहो कॉन्स्टेंट आहे त उन सां असांजो वाई उहो आई में चेंज थी वेंदो ऐं ई एस जो इज़ाफ़ो कंदासीं त उहो प्लूरल ठही वेंदो। मिसाल तौर जीअं आर्मी, हाणे वाई खां पहिरीं असांजो जेके एंडिंग लेटर उहो कहिड़ो आहे कॉन्स्टेंट आहे, एम हिकु कॉन्स्टेंट लेटर आहे। हाणे जेको वाई आहे असांजो आई में चेंज थी वियो ऐं ई एस जो इज़ाफ़ो करण सां आर्मीज़ मतिलबु त हिनजो प्लूरल ठही पियो। जीअं सिटी, जीअं टी जेको आहे कॉन्स्टेंट आहे ऐं वाई खां पहिरियों जेको आहे असांजो कहिड़ो लेटर आहे कॉन्स्टेंट आहे ऐं जेको आहे वाई असांजो चेंज थी वियो आई में ऐं ई एस लॻाइण सां हिनजो प्लूरल ठही पियो। ऐं उनखां पोइ रूल नंबर चोथों अचे थो द वोवल वाई रूल। मतिलबु असां पहिरीं कॉन्स्टेंट जो पढ़ियोसीं ऐं हाणे बिल्कुलु ईज़ी आहे वोवल लाइ पढ़ूं था पिया, जंहिंमें मतिलबु को बि नाउन आहे सिंगुलर नाउन आहे जीअं एंड उनजी जेकी थिए थी पई वोवल लेटर ते थिए थी पई छा खां पहिरियां वाई खां पहिरियां, त उन सां असां जेको आहे सिर्फ़ु एस लॻाइण सां ई छा ठाहे सघूं था पिया उनजी असां प्लूरल ठाहे सघूं था पिया ऐं वाई खे चेंज न कंदासीं। मिसाल तौर जीअं बॉय आहे, हाणे वाई खां पहिरियों ओ मतिलबु ओ हिकु छा आहे वोवल लेटर आहे, इन सां जेको आहे वाई खे असां चेंज न कंदासीं। बॉय वाई खां पहिरियों वोवल लेटर आहे ओ, त उनखां एस लॻाइण सां जो प्लूरल ठही पवंदो। जीअं की आहे त उन सां कीज़, मुनकीज़, इन सां सिर्फ़ु असांजो एस लॻाइण सां ई असांजो छा प्लूरल ठही पवंदो, सिंगुलर नाउन सां प्लूरल ठही पवंदो दोस्तों। त फ़िलहाल हेसि ताईं जेके तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त शेयर कजो ऐं लाज़मी जेको आहे सब्सक्राइब करणु न विसारींदो। शुक्रिया।